नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो नारा केनाल मोरी वटि जीप कल्टी, हिकु ॼणो फोत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। अछड़े थर जे ॻोठ ॾेसआउ मां खिपरो ईंदड़ मुसाफिर जीप तेज़ रफ्तारी सबबि ओचितो चौपाए माल अचण सबबि मोराडी रोड ते नारा केनाल वटि कल्टी थी पई है, जंहिंजे नतीजे में जीप में सवार 25 वर्ष जो अला ॾिनो वल्द जीलो राजड़ फोत थी वियो, जॾहिं त हकीम वल्द उस्मान, उमरो वल्द इब्राहिम राणो ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में हिकु ॼणे जी हालत गणती जोगी ॿुधाई वञे पई, जंहिंखे हैदराबाद रेफर कयो वियो। जीप में भाॻिया चौपायो माल खणी खिपरे पिड़ी खपाइण लाइ अची रहिया हुआ त हादसो पेश आयो आहे। जीप कल्टी थियण सबबि हिकु बकरी ऐं हिकु रिढ पिण मरी वयूं आहिनि। फोती जे वारसनि मूजिबि जीप ड्राइवर जी नाअहली सबबि हादसो पेश आयो आहे। हिकु त चौपायो माल भरियो, मथां वरी मुसाफ़िर खयां। असांजे हमरा खे जॻह घटि हुजण सबबि रसी सां ॿधियो वियो। जीअं जीप कल्टी थी त ज़ख़्मी थी पियो ऐं रसो ॿधल हुजण सबबि निकिरी न सघियो। ॿिए पासे खबर मोकिलण ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।